अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मूंखे अखड़ियन वॾा थोरा लाया त पुण पिरीअ पसन खणा जे खर साम्हियो। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि अमीरनी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 21 जुलाई अरबा जे ॾींहुं ईद उल उज़हा जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो ऐं अव्हांजे अंगण सदाईं ईदूं ऐं मेला मल्हाला हुजनि, कॾहिं बि ॾुख अव्हांजे वेझो न हुजनि। जित हुजो, पंहिंजनि प्यारनि सां हुजो, शाद हुजो, आबाद हुजो ऐं असांखे हमेशह यादि हुजो। दोस्तो, पाण ॼाणूं था त अॼु सॼी दुनिया जा मुस्लमान ईद उल उज़हा मल्हाए रहिया आहिनि। उहो ॾींहुं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॾिनल अज़ीम क़ुर्बानी जी यादि में हर साल मल्हायो वेंदो आहे। जॾहिं हुन यकीन मुहकम रखंदे पंहिंजे पुटु हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे अलाह जी राह में क़ुर्बान करण पे घुरियो, रब पाक हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी जो उहो जज़्बो ॾिसी संस क़ुर्बानी क़बूल कई ऐं उन जी जाइ ते दुंबो पेश कयो। उन ॾींहं खां ईमान रखंदड़ हिन सुनत इब्राहिम खे निभाईंदा पिया अचनि। पाकिस्तान जे वजूद में अचण खां अॼु ॾींहं ताईं पाकिस्तान में बि ईद उल उज़हा मल्हाई थी वञे। ॾिठो वञे त पाकिस्तान जे अवाम न रुगो तहरीक आज़ादी दौरान क़ुर्बानियूं ॾिनियूं, बल्कि संदन क़ुर्बानी ॾियण जो इहो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। पाकिस्तान ठहिण बैदि मुल्क अंदरि जेको सियासी मुआशी निज़ाम असांजे हाकमनि जोड़ियो त माण्हुनि खे पाण भरो करण बदिरां वधीक ग़रीब ऐं मुल्की मईशत खे परॾेही कर्ज़नि जे सगरनि में सोघो करे छॾियो। अॼु सूरतहाल इहा आहे जो मुल्क जे वॾी अक्सरियत ग़ुरबत जी लीक खां बि हेठि ज़िंदगी गुज़ारे रही आहे। जंहिंमें हुन लाइ ॿिनि वक़्तनि जी मानी जी हासिलात बि मुश्किल आहे, उते माण्हुनि लाइ क़ुर्बानी वारी सुनत निभाइणु केतिरी मुश्किल हूंदी, उनजो अंदाज़ो हणण को एतिरो ॾुखियो न आहे। अॼु जॾहिं क़ुर्बानी जा ख़्वाहिशमंद जानवर ख़रीद करण लाइ माल पीढ़ी जो रुख कनि था त खेनि जानवरनि जी महांगाई जो अहसासु थिए थो। अक्सर माण्हुनि खे इहो चवंदे बि ॿुधो वियो आहे त जेको जानवर साल अॻु 15,000 ताईं मिलंदो हो, सो हाणे वञी 50,000 ते पहुतो आहे। जेको ग़रीब माण्हू त छॾियो, पर विचोले तबिके जी क़ुवत ख़रीद खां बि मथे आहे। इहा महांगाई या दिक़त रुगो ख़रीदार लाइ न आहे, साॻी हालत उन धनार या मालवंद जी बि आहे जंहिंखे बचनि या पालियल पंहिंजे माउ जो मुआवज़ो नथो मिले। गुज़िरियल कुझु सालनि खां मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में कुझु धुरियुनि तरफ़ां महांगाई जे हिन बार खे हल्को करण लाइ इज्तमाही या गॾियल क़ुर्बानी ॾियण जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे, जंहिंमें फ़ी माण्हू खां 10,000 रुपया वठी क़ुर्बानी जे जानवर में हिसो करायो वेंदो। हीअ हिकु मुनज़म मुहिम आहे जंहिंजे नतीजे में उहे माण्हू बि क़ुर्बानी करे सघंदा आहिनि जेके उहा सघन सारे सघंदा आहिनि। पर वक़्त सां गॾु जिते इज्तमाही जज़्बे खे धकु लॻो आहे, उते माण्हुनि में वधियल ग़ुरबत ऐं घटिजंदड़ क़ुवत ख़रीद बि सूरतहाल खे ख़राबु करे छॾियो आहे। ईद उल उज़हा जे मौक़े ते इहो बि ॾिसण में आयो आहे त केतिरा ई माण्हू क़ुर्बानी फैशन जे तौर बि कनि था। इहो सभु कुझु नाम ऐं नमूद निमाइश ख़ातिर थी वेंदो आहे, जंहिंजे पोयां उहो जज़्बो न हूंदो आहे जेको हक़ीक़ी माना में सुनत इब्राहिम आहे। हूअं क़ुर्बानी हुजे या ॿी का इबादत, उनजे मंझतां ॾियणु रब पाक जे वस आहे, पर पोइ बि इहा ॻाल्हि चई सघिजे थी त क़ुर्बानी जे मामले में असल उनजे पोयां कार फरमा जज़्बो हूंदो आहे। उहो जज़्बो ई आहे जेको नेक नियती में तब्दील थी माण्हुनि खे सही मक़सद ऐं अॻिते हली मंज़िल मक़सूद ॾांहुं वठी वेंदो आहे। ऐं हाणे प्रोग्राम में मज़ाहिया लेखक इम्तियाज़ अबड़े जो मज़मून शामिलु कयूं था, जंहिंजो उनवान आहे ईद।
ईद उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं उन्हनि माण्हुनि सां बि मिलणो पवंदो आहे जिन सां मिलणु न चाहिबो आहे। ईद वॾनि जे लाइ न पर ॿारनि जे लाइ हूंदी आहे। उन करे हिन ॾींहुं वॾा बि पंहिंजो पाण खे निंढा पिया सम्झंदा आहिनि। हिन ॾींहुं अक्सर वॾियूं वॾियूं औरतूं बि अचानक 16-17 सालनि जूं थी वेंदियूं आहिनि। मुड़ुसनि लाइ हीउ ॾींहुं ख़ुशी जो हूंदो आहे छो त हिन ॾींहुं संदन ज़ालूं महिमाननि में मसरूफ़ हूंदियूं आहिनि। ईद जो आगाज़ मुबारकनि सां थींदो आहे। ईद पूरी थी वेंदी आहे, मुबारकूं पियूं हलंदियूं आहिनि। ईद मिलण लाइ बि तव्हांखे हिकु अधु ताक़त जी गोरी खाइणु घुरिजे छो त कुझु माण्हू गले मिलंदा आहिनि ॼण गले में अची पवंदा आहिनि। कुझु माण्हू वरी गले त मिली वेंदा आहिनि पर पोइ तव्हांखे पंहिंजो पासराटियूं सिधियूं करण में कलाक लॻी वेंदा आहिनि। थुल्हनि माण्हुनि सां त परे खां ई मिलणु घुरिजे छो त हीअ अगरि तव्हां सां मिलिया त पोइ तव्हां ॿिए कंहिं सां न मिली सघंदा। अगरि मुर्गो तव्हां ई थुल्हा आहियो त पोइ कंहिं थुल्हे सां ईद मिलण वक़्तु उहो ॾिसिजो त को ग़रीब तव्हांजे विच में न अची वञे। ईद मिलण बि हिकु फ़न आहे। अगरि तव्हां सां को माण्हू ईद ते ईअं मिले ॼण कॾहिं न मिलियो हुजे त पोइ पक ॼाणो त तव्हां उनजा कर्ज़ी आहियो। ॿ सन्हड़ा माण्हू वरी ईद संभाले मिलंदा आहिनि ईअं जो रुॻो ॿिन्ही जा कपिड़ा टकराइबा। जेकॾहिं ॿ पुड़ा ईद मिलंदा त परे खां ई ईअं लॻंदो ॼण ॿई हिक ॿिए खां उमिरि पुछी रहिया हुजनि। ॿ शादीशुदा औरतूं ईद मिलंदियूं त एॾो आवाज़ु कंदियूं ॼण पंहिंजा पंहिंजा ॿार सुम्हारे रहियूं हुजनि ऐं ॿ गैर शादीशुदा औरतूं ईद मिलंदियूं त ईद मिलण खां पोइ बि लॻंदो ॼण ईद मिलियूं ई न हुजनि। छो त जेकॾहिं गर्मजोशी सां ईद मिलंदियूं त हिकिड़े जो मेकअप ॿिए जे चहिरे ते चढ़ी वेंदो ऐं ॿिए जी लिपस्टिक पहिरें ते अची वेंदी। ॿ नौजवान छोकिरा ईद मिलंदा त लॻंदो ॼण हू कॾहिं न मिलिया हुजनि ऐं ॿ शादीशुदा मर्द ईद मिलंदा त लॻंदो ॼण आख़िरी दफ़ो मिली रहिया हुजनि। ॿ गंजा ईद मिलंदा त हिक ॿिए जे मथनि खे जांचे ॾिसंदा रुॻो उहो ॾिसण लाइ त ॿिन्ही मां वधीक गंजो केरु आहे। असांजे ख़्याल में त ईद उहो ॾींहुं आहे जॾहिं ॿ ॼणा पाण में मिली वरी ॿी ईद ते ईद मिलण जो वाइदो कंदा आहिनि। असां वटि जीअं मर्द पाण में ईद मिलंदा आहिनि तीअं जेकॾहिं मर्द ऐं औरत ईद मिलनि त ॿई उते जो उते कारोकारी थी वञनि। असांजे मुल्क में त ज़ाल ऐं मुड़ुस बि ईअं ईद मिलंदा जो ओसे पासे में केरु न हूंदो आहे। शाइर उहा क़ौम आहे जो ईद जे ॾींहुं बि अहिड़ी हूंदी जहिड़ी ॿिनि ॾींहंनि ते हूंदी आहे यानी केरु हिननि सां रुॻो इन्हीअ डप मां ईद कोन पियो मिलंदो मथां को गज़ल जो टुकड़ो न हणी कढे। डॉक्टर ईद जे ॾींहुं बि ख़ामोश न हूंदा आहिनि। कंहिंखे भाकुर पाए मिलंदा त छाती ते हथु रखी ईअं मिलंदा ॼण इन्फेक्शन ॾिसी रहिया हुजनि। बेरोज़गार जी त ॻाल्हि ई अलॻि आहे छो त बेरोज़गार ईद ते बि बेरोज़गार लॻंदो आहे। मास्तरनि जूं वरी ॿ कैटेगरियूं आहिनि। हिकिड़ा उहे मास्तर जेके ईद मल्हाईंदा आहिनि ऐं ॿिया उहे मास्तर जिन खे ईद मल्हाईंदी आहे। ईद असल में मिठाई वारनि जी थींदी आहे। असांजो हिकिड़ो दोस्त मिठाई खपाईंदो आहे पाण बि सॼो लॾूं जहिड़ो आहे। ईद जे ॾींहुं असां में बि ईअं ई निहारींदो ॼण असांखे बि खपाए छॾींदो। ईद जे ॾींहुं सभु हिकु जहिड़ा हूंदा आहिनि रुॻो फ़क़ीर मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। फ़क़ीर त उहा शइ आहिनि जो हिन वटि पिनण जा बि असूल आहिनि। हिकु फ़क़ीर ॿुधायो त ईद जे ॾींहुं जेको ख़ैरात न ॾिए उनखे असीं पाण जहिड़ो सम्झंदा आहियूं ऐं जेको तमामु घणनि मिंटनि खां पोइ बि कुझु न ॾिए उनखे वरी असीं मास्तर सम्झंदा आहियूं। ईद निमाज़ ते नओं बूट पाए न वञिजे छो त पोइ सॼो ॾींहुं ध्यानु बूट ॾे वधीक हूंदो आहे। ईद ग़रीब जी न थींदी आहे। हूअं दुनिया में ग़रीब माण्हू रुॻो उहो हूंदो आहे जेको ग़रीब लॻंदो आहे। असांजो हिकिड़ो प्रोफेसर 19 ग्रेड में रिटायर थियो आहे पर आख़िर ताईं ग़रीबनि वारी शिकिल ठाहे रुख़्सत थियो। जीअं कंहिंखां जेकॾहिं पुछिबो त सभ खां घटि पघार कंहिंजी आहे डॉक्टर जो मास्तर जो या चौकीदार जो त जवाबु मिलंदो मुंहिंजो। हिन दफ़े ईद बोनस कंहिंखे कोन मिलियो सो हिकिड़े सरकारी मुलाज़िम खां पुछियोसीं त सुठी पघार जी वसफ़ कहिड़ी आहे त चयाईं उहो पघार जेको कंहिंखे बि न मिले। जीअं ख़ज़ाने जे वज़ीर सरताज अज़ीज़ खां पुछाऊं हिन ईद ते लोअर क्लास लाइ तव्हां छा पिया करियो त चयाईं असां पहिरें क्लास खां इंटर क्लास ताईं तालीम खे फ्री पिया करियूं। ईद जो ॾींहुं खाइण जो ॾींहुं हूंदो आहे। मिठाई जे दुकान ते त जहिड़ी टूर्नामेंट लॻी पई हूंदी आहे
शुगर जे मरीज़नि खे ॾिसबो त ईद जे ॾींहुं रुॻो मिठियूं शयूं खाईंदा ऐं ॿिनि शयुनि लाइ चवंदा, इहे मन थियल आहिनि। ब्लड प्रेशर वारा त ईद जे ॾींहुं बाक़ाइदा हमला कंदा आहिनि। ईअं उहे सभु शयूं खाईंदा जिन जे खाइण खां पोइ दवा जी ज़रूरत पवंदी आहे। पुलिस वारा हिन ॾींहं खे इंतिहाई बरक़त ऐं रिज़्क वारो सम्झंदा आहिनि। ॿारनि ऐं पुलिस वारनि में हिकु जहिड़ाई आहे त ॿई रुॻो ईदी वठंदा आहिनि। औरतूं ईद ते डाइटिंग कंदियूं आहिनि, छो त औरतूं थुल्हाइण, सही उमिरि ॿुधाइण ऐं माठ करे वेहण खां नफ़रत कंदियूं आहिनि। मिठाई त ईअं खाईंदियूं जो ख़ुदि मिठाई खे बि ख़बर कान पवंदी त आउं खाधी पई वञा या न। बाक़ी मर्द त उहो जानवर आहे जो अगरि फालूदो खाइणु वेंदो त पहिरीं उहो ई चाहींदो त हिकिड़े चमचे में बि 2 चमचनि जेतिरो माल विझी खाइजे। असांखे सभ खां घणो रहम ईद जे ॾींहुं गंजे ते थींदो आहे, छो त गंजो ईद जे ॾींहुं बि अहिड़ो मुंहुं करे पियो हलंदो जहिड़ो रोज़नि में करे हलंदो आहे। सभु माण्हू नवां कपिड़ा वठंदा, पर गंजो ईद ते रुॻो टोपी वठंदो। जंहिं हिकु ॿार खां मास्तर पुछियो, समुंड चंड ऐं गंजे में कहिड़ो फ़र्क़ु आहे, त चयाईं समुंड छोलियूं हणंदो आहे, चंड चिमकंदो आहे ऐं गंजो अमा सां विढ़ंदो आहे। हीअ मज़ाहिया मज़मून असां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, जंहिंजो उनवान हो ईद, ऐं इहो लिखियो हो नामियारे मज़ाहिया लेखक इम्तियाज़ अबड़े। प्रोग्राम में हाणे शामिल करियूं था हुसैन मंसूर जो ख़ूबसूरत कालम, जंहिंजो उनवान आहे गुम थियल माण्हू जो ग़म ऐं अलमीअ जहिड़ी ईद। हीअ मज़मून 14 नवंबर 2004 ते रोज़ानी कावश अख़बार में शामिल थियो हो। अॼु खां 21 ॾींहं अॻु लाड़काणे खां 5 किलोमीटर ओभर तरफ़ ज़ैतूननि जी ख़ुशबू सां वासियल आकल ॻोठ जे पतण वटां किंग एडवर्ड बिराण जी सगार जो उन्हूं कछणी आख़िरी भेरे हिन सिंधु जे मुक़दस पाणी में पंहिंजा पेर पुसाया हुआ। तॾहिं मकड़ी ते दरियाउ किरे ख़ैरपुर ज़िले जे ॻोठ इस्माइल खोड़े जो हिकु ॿुढड़ो शख़्स आकिल पतण ते पहुतो हो। हिन उन्हीअ ॿुढड़े खां अजीब सुवाल पुछियो हो, काका तो वारे पार भला अमन ऐं प्यार सलामत छो नाहे रहियो? तॾहिं उन ॿुढड़े खेसि ॿुधायो हो, बसि अबा, जॾहिं खां लाशनि ते सियासत शुरू थी आहे, खजनि जे ॾेह खे मौत ऐं ख़ौफ़ सरापे वियो आहे। हुन सगार जो उन्हूं कछणी सोचियो, उहो मौत छा आहे? मौत जिस्म मां फ़क़्ति रूह जे निकिरण जो नाव त नाहे। मौत त घर मां निकिरी वियल ॿार जी ॿोरी में बंदि थी लाश जी सूरत में मोटण वारे ख़ौफ़ जो बि नालो आहे। मौत त बेहथियार, ग़रीब ऐं बेज़रर माण्हुनि खे नाम निहाद क़बीलाई जहिड़नि जे नाले ते मारण ते शर्मिंदगी बि आहे। मौत कारह जे कुधे इल्ज़ाम हेठि आयल कमरे में क़ैद कयल नारी जे ज़हन में पलजंदड़ हिरास बि आहे, ऐं उन इंतज़ार जो नालो बि मौत ई आहे, जेको वरियनि खां दादू जे शमसाबाद पाड़े जे रहवासियुनि जे अखियुनि में अटकी पियो आहे। मौत पंहिंजे जो हुजे या पराए जो, कंहिं लाइ बि ख़ुशी जो सामान न आणींदो आहे, ऐं तिबे मौत मरण जे बरक्स कंहिं ॿिए जे ॾोह या ॾोह जे इल्ज़ाम में मारिजण जो अमल वधीक पीड़ा भरियो थींदो आहे। पर उन खां वधीक पीड़ा त उहो इंतज़ारु आणींदो आहे जेको पुरस्रार गुमशुदगी खां पोइ संस वारसनि जे अखियुनि में वापसि थियण जी कल्पना बणिजी साह खणंदो आहे। अहिड़ो इंतज़ारु अॼु बि दादू जे शमसाबाद पाड़े जी इज़त ख़ातून जे अखियुनि में पलिजे थो। उहा इज़त भला कहिड़ी ईद मल्हाईंदी जंहिंजे 16 सालनि जी धीअ वाट वेंदे पुरस्रार नमूने गुम थी वई हुजे। ॿुढड़ी इज़त ख़ान जे आंडनि में अॼोके ॾींहं वढ विधा हूंदा या न, पर धीअ जी वापसी लाइ संस फ़रियाद सिंध जे शऊर जी अदालत जा दर ज़रूरु खड़काया हूंदा। अॼोके ॾींहं ते इज़त ख़ातून खे केरु सम्झाईंदो त अहिड़नि मौक़नि ते सिंध जो शऊर बोतल पी ड्राइंग रूमनि में मल्हाइजंदड़ रंगीन महफ़िलनि में रक़्स में मसरूफ़ हूंदो आहे, ऐं ॿुढड़ी लाइ परेशान कंहिं मिसकिन जी धीअ जूं चूड़ियूं टुटंदियूं आहिनि। अॼु ईद आहे। अॼोके ॾींहुं शमसाबाद पाड़े जे रहवासी रफ़ीक मेमण
जो राहूं बणिजी वियल निर्णयनि लाइ यकीन लुड़क आंदा हूंदा, जंहिंजे 20 वरनि जी भेण ज़ाहिदा परवीन 4 वरिया अॻु राह वेंदे वासिंगनि जे वर चढ़ी वई हुई। रोशन मेमण ऐं ज़ैदा परवीन खे हथु करण लाइ केतिरियूं ई तहरीकूं हलियूं, मुज़ाहिरा थिया, पर पोइ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं इंसाफ़ ऐं इंसानी हक़नि जा नाम निहाद अलमबरदार पंहिंजा ज़मीर हिकु आला पुलिस अमलदार जी टेबल ते विकिरो करे आया ऐं ॿिन्ही नारियुनि जे वारसनि दरगाहुनि जो दग वठी दुआऊं घुरणु शुरू कयूं। दुआऊं घुरंदे ऐं दरगाहनि जा पंध छिकींदे थकिजी केन शाह जे झूने साफ़ी मुंद यूसुफ पंवर जी वञी बि पई आहे, जंहिंजे 20 वरनि जो गभरू पुटु अकरम पंवर खे अलाह जे कहिड़ो ज़ालिम खणी वियो आहे। भला अॼोको ॾींहुं अकरम जी अमड़ लाइ कहिड़ियूं ख़ुशियूं खणी आयो हूंदो, ख़ुशियूं जेके फुलजी स्टेशन भरिसां ॻोठ प्यारो आराई जे उन्हीअ घर जा दग बि विञाए वेठियूं आहिनि, जंहिं घर जो ज़ाकर ॾहोट गुज़िरियल 17 महीननि खां लापता आहे। इंतज़ार जे सलेब ते टंगियल ससु भेनरूं अॼोके ॾींहं ते हथनि खे कहिड़ी मेहंदी हणंदियूं। विसारे त सालार अली पीर ॻोठ जा रहवासी उहे आहूं बि न सघिया आहिनि, जेके अहमद अली मंगी जी अमड़ हिकु साफ़ी वटि पहुचण वक़्तु कयूं हुयूं। महीनो अॻु वञाइजी वियल अहमद अली जी अमड़ लाइ अॼोको ॾींहुं भला कहिड़ियूं ख़ुशियूं आणे सघंदो। ख़ुशियूं त क़ुर्बान लिगारी जे वारसनि बि अॼु न मल्हायूं हूंदियूं, जेको 2.5 वरिया अॻु सिंध यूनिवर्सिटी जे होशू हॉस्टल मां पुरस्कार नमूने गुम थियो हो ऐं वापसि न वरियो। कंहिं माण्हू जो मौत त संसि वारसनि लाइ फ़क़्तु हिकु भेरो ग़म खणी ईंदो आहे, पर पंहिंजे पुठियां सुवाल छॾे वेंदड़ पुरस्कार गुमशुदगी संसि वारसनि लाइ इंतज़ार जो सलेब बणिजी वेंदी आहे। अॼोके ॾींहं ते सॼी सिंध ख़ुशियूं मल्हाईंदड़ माण्हुनि खे कहिड़ी कल्त, कंहिंजी दिलि ते कहिड़ो दर्द दीवार बणिजी किरियो हूंदो, कंहिंजूं दुआऊं चपन ताईं पहुचण खां अॻु कीअं दग वञाए वेठियूं, कंहिंजूं उमेदूं इंतज़ार जे सलेब ते कीअं चाढ़ियूं वियूं। रोशन मेमण, ज़ाहिदा परवीन, अकरम पंवर, ज़ाकिर ॾहोट, अहमद अली मगी, क़ुर्बान लिगारी, अब्दुल कादिर सलीम ऐं न ॼाण अलाए जे केतिरनि पुरस्कार नमूने गुम थियलनि जे वारसनि जूं फरियादूं सिंध जे शऊर जी अदालत में दाहे रहियूं आहिनि, पर अलाए जे छो सिंध जो शऊर अॼु ब्लैक डाग जी ख़ाली बोतल जा लॻी रहियो आहे। छाजो ईदूं छाजा मेला मारू मानी लए मजबूर, धूड़ पवैड़ी दुनिया तोखे अजब तुंहिंजा है दस्तूर। दूर घणो घर घाट भर में फांसी घाट, ओ हिल ईद जेल में, हिल ईद जेल में। दूर घणो घर घाट भर में फांसी घाट, ओ हिल ईद जेल में, हिल ईद जेल में। आयल रह जा आस में, आयल रह जा आस में, तू न ले जाए वरलाप, ओ हिल
जेल में लबीद जेल में दूर घणो घर घाट भर में फांसी घाट ओ लबीद जेल में लबीद जेल में लोडे लोडे लाहिबो लोडे लोडे लाहिबो पंहिंजे मथां ही पाप ओ लबीद जेल में लबीद जेल में दूर घणो घर घाट भर में फांसी घाट ओ लबीद जेल में लबीद जेल में ज़ाहिद ज़ेर नथो कॾहिं ज़ाहिद ज़ेर नथो कॾहिं ॻोरो पंहिंजो ॻाट ओ लबीद जेल में लबीद जेल में दूर घणो घर घाट भर में फांसी घाट ओ लबीद जेल में लबीद जेल में लबीद जेल में ही ख़ूबसूरत गीत अभी ॿुधी रहिया हुआ सरमद सिंधी जी आवाज़ में। अभी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। असीं अव्हां जी ख़िदमत में ईद जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत शाइर मोहम्मद अली मिर्जत मोकिलियो ख़ूबसूरत नज़म संभालियम साल थी वियो आहे, संभालियम साल थी वियो आहे, अची वई ईद क़ुर्बानी हंडी खे हेठि लाहींदे हणी हू दज़ खेपोती विखूं नलके ॾे सोरींदे तरी खे लीह पई ॾींदी बचन लाइ माउ सोचींदी। रुखोई ॿोड़ खाइण लाइ उन्हनि खे खोड़ मां ॾींदुसि, उन्हनि खे खोड़ मां ॾींदुसि, खणी माचिस जी तीली उन्हनि खे ॾाठ लहे ॾींदुसि, उन्हनि खे ॾाठ लहे ॾींदुसि।
किकी जे हाल कमज़ोरी ॿ टे ॾींहं दूर थी वेंदी। मतारो ख़ूब खाइण सां बचे शल जाम थी पवंदो। ख़ुशनि में ॻोठ सारो ऐं सॼो ई गाम थी पवंदो। हक़ीक़त आहे रुॻो ई ख़ाम ख़्याली आहे। पचाया पूर जा वेही अंदर में देगड़ा आहिनि। पचाया पूर जा वेही अंदर में देगड़ा आहिनि। शुक्र जी देग चाढ़ण लाइ सब्र जा हौसला घुरिजनि। हयाती सीख ते आहे। हयाती सीख ते आहे। पची वञ रान वांगुरु पोइ किथे आहे ईद क़ुर्बानी। घरनि में दाल मानी आहे करे जेको थो क़ुर्बानी। सॼो सो साल खाए थो हॾा कड़काट खाइनि था। फ्रीज़र फाट खाए थो अॾी खे कात खाए थो। रुॻो बसि गौर थोरो कर अड़े इंसान जो बछड़ो। ज़रो ॾिस छा त खाए थो। ज़रो ॾिस छा त खाए थो। हुजे ईद ॾिहाड़े तनहा। जी हा, मुंहिंजी शाइरी दिलि चए थी तव्हांखे ॿुधायां। हुजे ईद ॾिहाड़े तनहा मस्जिद जे कंहिं दर ते बीठल छोरे बालक वांगे हुजण। जंहिंजूं ॿाहूं भाकुर कारण जग जे साम्हूं झोली जाई। खुलियल ख़ाली प्यार वठण लाइ आतियूं बातियूं। ईद ॾिहाड़े हुनजूं मुर्कूं पटड़ी ते कंहिं पोढ़े वांगुरु थकिजी आख़िर यार मरी वियूं। ईद ॾिहाड़े हुनजूं मुर्कूं पटड़ी ते कंहिं पोढ़े वांगुरु थकिजी आख़िर यार मरी वियूं। ईद ॾिहाड़े हू बि तोखे छाले साजन यादि न आयो। सम्झां थो मां माज़ी वांगुरु तुंहिंजे दिलि मां निकिरी वियो आहे। ऐं कंहिं ॻाल्हि पुराणी वांगुरु हू बि तोखां विसरी वियो आहे। ख़ूबसूरत शाइर मुजीब सिंधी लिखे थो। लुड़कन लारूं दीद बि नाहे तिन जी काई ईद बि नाहे। जिन जे घर में सभई वेला जारी आहिनि बुख जा मेला। गर्मी सर्दी बाह बर्फ़ बसि ॻाल्हि लिकाए मजबूरी जी पाण कमाइण निकिता आहिनि वाट वठी सभु मज़दूरी जी। राति बि तिन लाइ ॾींहं बराबरि कनि था महिनत उजरत ख़ातिर। सुरॿाटण में ॻाल्हाइण ते सेठ वॾे जा दड़का सड़का। नफ़रत भरियल बाह बबड़का बेहस आॾो बेवस थी पिया। नफ़रत हूंदे किन्ही कुछिया बचड़नि झोली ख़ाली आहे। महांगा सभु सामान थिया आहिनि। मुफ़लस माण्हू सूरन में सभु खाइनि गाह मिटी था या डब। ॾुख में शामिल धरती सां बि लुड़कनि लारूं दीद बि नाहे तिन जी काई ईद बि नाहे। सिंध जे इनकलाबी शाइर सरकश सिंधी लिखियो हो। तेसिताईं जीअ में जायूं न ॾिए मिल भले पर ईद वाधायूं न ॾिए। तेसिताईं टहिकड़ा ॾींदी न कर रूह मुंहिंजे में लही वेंदी न कर। तेसिताईं भाकुर की न पाइजां रेशमी ॿाहूं तूं न फहिलाइजां। मां भले तड़पां लुछां फतका न आण। मां मञां थो प्यार जो नाहे बदल। मां मञां थो आओ तम हर शइ खां ॻल। ही समूरा साह खणिजां चाह में प्यार में। ही समूरा साह खणिजां चाह में प्यार में। वेसाह में जीअं अलाह में। तेसिताईं प्यार नेणनि में न रख शौक़ जो शहकार नेणनि में न रख। जेसिताईं टोप अजरक खेस जी जेसिताईं भिट धणी जे देस जी। साह खां प्यारी न आज़ादी वठूं ग़ैर खां सारी न आज़ादी वठूं। तेसिताईं जीअ में जायूं न ॾे मिल भले पर ईद वाधायूं न ॾे। नौजवान शाइर मंज़ूर अहमदाणी लिखे थो। दहशत जे हिन दौर में साइण धरती तुंहिंजे प्यास में पजरियल। मेड़े पंहिंजा लाशी चचरियल लुढ़ंदड़ समुंड अखियुनि में रोके तोखे ईद मल्हाई हूंदी। ख़्वाबनि मंझि ख़िज़ां जा पेरा कहिड़ी वेल पुॻा तो ॼातो। ओसीड़े जी आग अखियुनि में थधड़नि साहनि साण सखी पोइ तोखे ईद मल्हाई हूंदी। छेरूं ज़ख़्मी छन घायल रस्तनि जी या धूड़ बि घायल। हर विख जो वेराग आ साथी तंहिंखां मुंहुं लिकाए आख़िर तोखे ईद मल्हाई हूंदी। सिंध सुसुई जी भेण लॻे थी सूर संभारे साणी थी आ। पाणी नाहे पन धाड़ांगा हेॾा सारा दर्द विसारे तोखे ईद मल्हाई हूंदी।
इबरत जी बाज़ार अजब में देश समूरो सोचे पियो थो कहिड़ा नाग सरापे विया आहिनि मंज़र सबा सार लॻनि था तो कीअं ईद मल्हाई हूंदी तो कीअं ईद मल्हाई हूंदी। पको थी वे पाण ओ पको थी वे पाण पले वे प्यार खे बिटाणी पाण अजीब वे तू अब्द के साल जो आशिक के सिकदे गुजरी वियो तू पंहिंजे महबूब खे कहिड़ी यादि करी पियो ॼारे। हिन कलाम जी फरमाश आहे सैयद सलेमान शाह जी जेको सिबी ॾाढर वेठो आहे सिबी खां भरिसां सैयदाबाद सॾबी आहे उन सैयद जी फरमाश आहे ऐं गुलाम सरवर डोंबकी जी ईते जो उन जो महबूब न आयो तो छा पियो चएसि मिठा तू नवाए मथाई दवाई मिठा तू नवाए मथाई दवाई अलाए छोए दी कजी तू पकाई मिठा तू नवाए मथाई दवाई सजन तू नवाए मथाई दवाई अलाए छोए दी कजी तो पकाई मिठा तू नवाए मथाई दवाई सजन तू नवाए मथाई दवाई। फरमाश आहे मलंगी जी वज़ीर खोसे जी ऐं वज़ीर सूमरे जी जेके भाऊ गुलाम सरवर डोंबकी जा दोस्त इसरा मेरी सी जेठो मुनासिब मिलण लाइ हुयो यार मोकियो मुनासिब मिलण लाइ हुयो यार मोकियो विसारे छॾिया तोखे कंहिं वारो कयो विसारे छॾिया तोखे कंहिं वारो कयो ख़बर नाहे छा खां कई तो जुदाई ख़बर नाहे छा खां कई तो जुदाई अलाए छोए दी कई तो पकाई मिठा तू नवाए मथाई दवाई सजन तू नवाए मथाई दवाई। दोस्तों जेॾीमहिल आशिक़ खे मोहबत जो सौदा थींदो आहे हू काठी खयो ज़मीन ते लिका पियो ठाहींदो ऐं ठाहींदो पोइ ॾिसी आशिक़ छा थो चए जो आहे सौदा चई चा ॿुधायां जो आहे सौदा चई चा ॿुधायां
इस्लाम आशिक चए थो महबूब खे जे तोते बंदश हुई त तूं मूंखे घुराई आ मां चाह पर उनजो महबूब चए थो मां तोखे त घुरायां हा पर मूं सोचियो म त को नुक़सान थिए आशिक ॾिसी चए थो हुई तोते बंदश तूं खुद मां अचां हुई तोते बंदश तूं खुद मां अचां हुक्म जे करीहान हरगिज़ मुड़ा हुक्म जे करीहान हरगिज़ मुड़ा भली पोथिए हा पिरी हिक हिकाई भली पोथिए हा पिरी हिक हिकाई अलाए छोए दी करी तो पकाई मिठा तू नवाए मथाई दवाई सजण तू नवाए मथाई दवाई अलाए छोए दी करी तो पकाई मिठा तू नवाए मथाई दवाई सजण तू नवाए मथाई दवाई खुशी जे दिहाड़े न काई खुशी खुशी जे दिहाड़े न काई खुशी इहा अब कहिड़ी भला ज़िंदगी इहा अब कहिड़ी भला ज़िंदगी उम्र ही समूरी वञे पई अजाई उम्र ही समूरी वञे पई अजाई अलाए छोए दी करी तू पकाई मिठा तू नवाए मथाई दवाई सजण तू नवाए मथाई दवाई अलाए छोए दी करी तो पकाई मिठा तू नवाए मथाई दवाई मिठा तू नवाए मथाई दवाई ही खूबसूरत आवाज़ हो नाम्यारे रागी जलाल चांडिये जो अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आऊं जो मेज़बान आहियां हबीब लगारी असीं अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं ईद जे हवाले सां ख़ासि प्रोग्राम असीं प्रोग्राम में समूरे सथ पारां अवां सभिनी खे ईद जूं वाधायूं ॾियूं था शाल ईद हर अंगण ते ईअं थींदी रहे ऐं हर अंगण ते ख़ुशियूं अचनि शाल सिंध वरी सुखी ऐं सताबी थिए शाल हर अंगण ते मुर्कूं मोटी अचनि सिंधी ॿोली जी ख़ूबसूरत लेखिका अनीता शाह लफ़्ज़नि जा पोपट उॾारींदे लिखे थी अॼु अख़बार में ख़बरूं पिए पढ़ियमि ईद जूं ऐं ईद ते थींदड़ ख़रीदारी जूं तॾहिं उर्दू जे हिकिड़े गुमनाम शाइर सागर सिद्दीकी जे चयल कुझु सिटनि ते सोचणु लॻियसि ईद का चांद है खुशियों का सवाल ये दोस्त खुशियाँ भीख में मांगे से कहाँ मिलती हैं खुशियों ख़ैरात में नथियूं मिलनि इन हक़ीक़त खे अलमियो चइजे या कुझु ॿियो चइजे पर ईअं लॻे थो ॼण असां किश्ता खयो मोहबतनि ऐं चङाई जी ख़ैरात लाइ मांदा वेठा आहियूं वठण वारा त घणा ई आहिनि पर ख़ुशियुनि जी ख़ैरात ॾियण वारो केरु कोन्हे जहिड़ी रीति ख़ुशियूं ख़रीदे नथियूं सघिजनि तीअं ई ख़ुशियुनि जी ख़ैरात वठण बि मुमकिन कान्हे असां मुजज़नि जे ओसीड़नि में वेठा हिकु अहिड़ी क़ौम आहियूं जंहिं सदाई रिज़्क़ खणण खां कंध कढायो आहे सदियुनि जे सफ़र में किरोड़नि जी ही क़ौम को हिकिड़ो बि तारिक बिन ज़ियाद जहिड़ो अॻवान पैदा करे
कान सघी आहे। स्पेन में मुसलमान जे घायल वक़्त बाबति पढ़ंदे जंहिं ॻाल्हि सभ खां वधीक मुंहिंजे दिलि खे छुयो सा उहा हुई त तारिक बिन ज़ियाद पंहिंजे फ़ौजी लश्कर जा ॿेड़ा साड़ाए छॾिया। खेनि चयो त अॻियां दुश्मन जी फ़ौज आहे, पोयां समुंड, असां वटि का टीह वाट कान्हे। तॾहिं तारिक बिन ज़ियाद जी अॻुवाणी में उन नीड़ी फ़ौज पंहिंजे अक़ल, जुरत ऐं जज़्बे जे बुनियाद ते पाण खां केतिरा ई भेरा वरी फ़ौज सां मुक़ाबिलो करे खेनि मारे मञायो। तारीख़ शाहिद आहे त फ़र्दनि जे पोयां क़ौमनि कामयाबियुनि जूं मंज़िलूं माणियूं आहिनि। पाणी जे वॾे बीठल तलाउ में जेकॾहिं हिकिड़ो नीढो पथर बि उछलाइबो त हू बि पाणी जे मथां छिरे ते थोरी हलचल ज़रूरु पैदा कंदो। पथर जे पितकड़े टुकर ऐं पाणी जे तलाउ जी डेघ ऐं वेकर, माप ऐं तौर जो पाण में कहिड़ो मुक़ाबिलो। पर पंहिंजी ते केरु अचे त छा नथो करे सघे। जेको वक़्तु गुज़रंदो वञे पियो उहो मोटी कोन ईंदो। जेको ॼाणू आहे तंहिंखे नेठि हिकिड़े ॾींहुं मरणो बि पवंदो। जवानी आई आहे त नेठि अची पूरी थींदी। पर उन्हनि मिड़नी हक़ीक़तनि जे हूंदे बि माण्हू जो कमु ऐं माण्हू जूं ॿिए माण्हू लाइ कयल ख़िदमतूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके सदाईं जारियूं रहनि थियूं। ख़ुदि गर्ज़ी जी उमिरि थोरी थिए थी, बेगर्ज़ी सदाईं यादि रहे थी, पर असां उहे ॻाल्हियूं सम्झी कोन सघिया आहियूं। बहरहाल मां ईद जे ॾींहं ते तव्हांखे हिन आर्टिकल वसीले वात मिठे कराइण बदिरां नसीहतनि जी कड़ी गोरी खाराइण नथी घुरां। बसि जेको दिलि में चयमि पे उहो हाल सारो तव्हां सां सलींदी वञा पई। कुझु न करे सघण जो ॾुख भोगणु ॾुखियो आहे। उन खां बि वधीक कुझु करण जे बावजूदि मञता न माण आहे। पर असां मञता माण लाइ कुझु करण या कुझु न करे सघण खां बि वधीक परेशान छो था रहूं। शायदि उहो ई सबबु आहे जो असांजूं ज़िंदगियूं पंहिंजे ज़ात ते सोचण खां शुरू थियूं ऐं क़ब्र जूं हंजूं बि असां पाण वणाइण जे इन अणपूरी चाहना जे चकर में वञी वसायूं था। लहरनि जे सहारे त हर को तरी सघंदो आहे, पर असली इंसानु उहो आहे जेको लहरनि खे चीरे अॻियां वधे। हीअ ईद चवनि था त उन्हनि जे लाइ आहे जेके क़ुर्बानी कंदा आहिनि। सिंधी अवाम ही ईद मल्हाइण जी हक़दार आहे, छाकाणि जो पाण जी अणहूंद ग़ुर्बत ऐं ख़रीदारी न करण जी सघ न हुजण जे बावजूदि बि असांजा माण्हू साल जा 12 महीना फाका कशी कंदे गुज़ारींदा आहिनि। हू त 12 महीननि में ॼण रोज़नि में ईंदा आहिनि। जॾहिं ईद में आख़िरी ॾींहुं हो तॾहिं असांजे वज़ीर अज़म बयानु ॾिनो त हुकूमत आम वाइपे जे शयुनि जा अघ घटाईंदी, अवाम खे रिलीफ मिलंदो। बसि अहिड़ा कई ऐलान आया ऐं विया। ही बि ऐलान उन्हनि जिया ई आहे। पर उन्हनि वटि ईद जूं ख़ुशियूं किथां अचनि जिन खे अहिड़ा ऐलान ॿुधी विरह थी विया। छा उहो सुठो न हो जेकॾहिं अहिड़े ऐलान बदिरां वज़ीर अज़म साहिब मसनद संभालण महिल बेपहुच ऐं वरहनि खां ख़ुशी खां अजनबी बणियल अवाम लाइ कुझु ईद पैकेज जो ऐलान करे हा। हीअ ख़ूबसूरत मज़मून ही ॿुधी रहिया हुआ जंहिंजी लेखिका हुई अनीता शाह। ईद जे हवाले सां हाणे मुख़्तलिफ़ दोस्तनि जूं लिखणियूं शामिलु कयूं था। नसीराबाद मां ख़ूबसूरत शाइर जबार तासीर सुमरो लिखे थो, ईद ते मोहन जे दड़े जी पारत थो। सिंध जे तारीख़ी मागनि ऐं मकाननि में मोहन जे दड़े जी हैसियत न रुगो सिंध पर पूरी दुनिया में सिंधी सक़ाफ़त जो अनमोल उहिञाण आहे। छो त कंहिं बि क़ौम ऐं मुल्क जी तारीख़, तमदन ऐं तहज़ीब जा गवाह तारीख़ी माग ऐं मकान हूंदा आहिनि। मोहन जो दड़ो बि असां सिंधी क़ौम जो आला सरमायो आहे जंहिंजी हिफ़ाज़त करणु न रुगो असांजी हुकूमत जो फ़र्ज़ु आहे, पर उनखां वधीक असां ते बि फ़र्ज़ु आइद थिए थो त उनखे उजड़ण खां बचायो वञे। लाड़काने ज़िले में ईद वारनि ॾिहाड़नि में अहिड़ी का बि पॉइंट मौजूदु न आहे जिते माण्हू वञी का तफ़रीह कनि। उन करे ख़ुसूसन ईद वारनि ॾिहाड़नि में हज़ारनि जे तइदाद में माण्हुनि जो रुख़ मोहन जे दड़े ॾांहुं हूंदो आहे, जिते न रुगो मर्द बल्कि औरतुनि जो तइदाद बि जझो हूंदो आहे। जंहिं करे हिन तारीख़ी माग ते हिकु मेले वारो समूह
समा हूंदो आहे। सकाफ़त खाते वारनि जी बि ईद में ईद थी वेंदी आहे, छो त उन्हनि जी आमदनी जो वाहिद ज़रियो बणियल रहे थो। हिकु ॻाल्हि जा दिलि खे ॾुख पहुचाए थी, सा इहा आहे जो केतिरा ई नौजवान मोटर साइकिलनि ते मेन गेट खां अंदरि दाख़िल थी दड़े तरफ़ मथे चढ़ी वञी स्टूपा ते पहुचनि था ऐं संदनि तेज़ रफ़्तारी सबबि मुंहिंजे दड़ी खे काफ़ी नुक़सानु रसे थो। हू पंहिंजी जवानी जे नशे में नुक़सान खां बेनियाज़ थी हेॾे वॾे तारीख़ी सरमाए जी लताड़ कनि था। उहा वार्ता हर साल थिए थी, पर सरकार उहो सभु कुझु ॾिसंदे बि को क़दम न खयो आहे। उन करे सकाफ़त खाते वारनि खे हिकु निमाणो अर्ज़ु थो करियां त ईद वारनि ॾिहाड़नि में मुंहिंजे दड़े जी हिफ़ाज़त लाइ जोगा क़दम खयां वञनि। डॉक्टर ख़लील अहमद कराची मां लिखे थो त ईद तमामु घणी अहमियत रखंदड़ मौक़ो आहे बहसियत मुस्लमान जे। हिन मौक़े ते क़ुर्बानी, इसार ऐं हमदर्दी जो मुज़ाहिरो उन करे बि करणु घुरिजे छाकाणि त उहो ई ईद जो बुनियादी मक़सदु आहे। असां लाइ ज़रूरी आहे त ईद वारे ॾींहुं पंहिंजो पाण खां सुवालु करियूं त छा असां उन्हनि ख़ुशियुनि ऐं बरकतनि खे हासिलु करण लाइ पंहिंजे पाण खे तयारु कयो आहे। छा असां इंसानी क़दरनि, फ़र्ज़नि, मज़हबी ऐं दुनियावी मामरनि में ज़िमेवारी जो मुज़ाहिरो कयो आहे। जेकॾहिं न त पोइ उहे ॻाल्हियूं ऐं बुरायूं पाण मां कढणु घुरिजनि जेके असांजे चङे इंसान थियण में रुकावट आहिनि ऐं नए ॾींहं खे नए जज़्बे ऐं नए विलवले सां गुज़ारण लाइ तयारु करणु घुरिजे। माशूक़ अली ख़्वाजा ठठे जी सरज़मीन तां लिखे थो त ईद जी ॿी माना आहे ख़ुशी। उहा ईद जी ख़ुशी आहे जेका समूरे नज़रनि खे मिटाए थी छॾे। हर इंसान जे ॾुख सुख जो क़दुरु करणु सेखारे थी। ग़रीब ऐं अमीर, निंढे तोड़े वॾे खे हिकु क़तार में आणे थी बीहारे। हर नस्ल ऐं क़ौम खे हिक ॿिए सां मुहबत जो पैगाम ॾिए थी। ईद जे मौक़े ते भाईचारी, अमन, सलामती, सान्याह, अहसास, जज़्बात, शुक्र, सम्झ ऐं इख़लाक़ जहिड़नि अहम गुणनि ऐं ख़ुसूसियतनि जो मुज़ाहिरो करण सां ई उन जे हक़ीक़ी मक़सद खे माणे सघिजे थो। ईद जी ख़ुशी जेकॾहिं सादगी, इनकसारी, क़ुर्बानी ऐं मेल जोल सां टमटार न हुजे त उनखां सवाइ उहा बेमाना आहे। उहा ॻाल्हि सही आहे त ज़िलज़िले वारे सानहे सबबि ईद जे ख़ुशियुनि में उहो रंग ऐं रौनक पैदा थियणु मुमकिन न आहे, पर ईअं बि न आहे त असीं उन ॾुख सबबि ओड़े पाड़े भाइरनि, भेनरनि ऐं दोस्तनि यारनि जा ॾुख सूर न ॿुधूं, हिक ॿिए जी ख़बरचार न लहूं। ईद सादगी सां मल्हाइण जो मक़सदु ई आहे फ़ुज़ूल ख़र्ची न करणु, महांगा कपिड़ा ऐं महांगा खाधा न वापराइणु, ॾेखाव न करणु, बल्कि अहिड़नि ख़र्चनि मां कुझु हिसो उन्हनि भाइरनि जी मदद लाइ बि ख़र्च करणु घुरिजे जेके अॼु ॿियनि जे मदद जे ओसीड़े में ख़ुशियुनि जे ख़्याल खां महरूम आहिनि। जिन खे ख़बर बि न हुई त संदन ही ईद अहिड़ी अज़ियतनाक हालत में गुज़रंदी जो संदन सिरनि मथां न छिति हूंदी न वरी पेरनि हेठां ज़मीन। उहे जेके हमेशह ख़ुशी ऐं सुकून ॾियण वारा इलाइक़ा सम्झा वेंदा हुआ, जिते ॾेह परॾेह जा माण्हू सुख जो साह पटींदा हुआ, अॼु उते बेहसी जूं बलाऊं कर खणी रहियूं आहिनि। हिकु पासे आफ़तूं आहिनि, ॿिए पासे इंतिज़ामी बेहसी आहे ऐं दरबदरी जो दर्द आहे। बची मूंखे अॼु ईद कराया, महबूब अची मूंखे अॼु ईद कराया। हथड़नि सां सिबाए जंहिं, हथड़नि सां सिबाए जंहिं पोशाक पराया, महबूब अची मूंखे अॼु ईद कराया, महबूब अची मूंखे अॼु ईद कराया। अॼु ईद मुबारक चई महबूब पाए भाकुर, अॼु ईद
ईद मुबारक चई महबूब पाए भाप अज मुझे सजण मूसा अज मुझे सजण मूसा कई पूरी वफाइया महबूब अची मूंखे अज ईद कराइया महबूब अची मूंखे अज ईद कराइया अज अंगण अची मुझे एहसान कया केॾा अज अंगण अची मुझे एहसान कया केॾा हिक जेॾन में मुंहिंजी हिक जेॾन में मुंहिंजी केॾी इज़त वधाइया महबूब अची मूंखे अज ईद कराइया महबूब अची मूंखे अज ईद कराइया अज खूब खुशूं आयूं सब गम बि मुंहिंजा हीअरा अज खूब खुशूं आयूं सब गम बि मुंहिंजा हीअरा भला भाग मुंहिंजा थियरा भला भाग मुंहिंजा थियरा कई सजण सचाइया महबूब अची मूंखे अज ईद कराइया महबूब अची मूंखे अज ईद कराइया घर मुंहिंजे घड़ियूं घारण आयो मुंहिंजो सजण मूं वटि घर मुंहिंजे घड़ियूं घारण आयो मुंहिंजो सजण मूं वटि अञा छा त खपे मूंखे अञा छा त खपे मूंखे बस काफ़ी भलाइया महबूब अची मूंखे अज ईद कराइया महबूब अची मूंखे अज ईद कराइया अज अली गुल सांगी सजण सिंगार सवे कयरा अज
मांगी सजण सिंगार सवे कहिड़ा मुते कुर्ब वॾा कहिड़ा मुते कुर्ब वॾा कहिड़ा गॾु ईद मल्हाई महबूब अची मूंखे अॼु ईद कराई महबूब अची मूंखे अॼु ईद कराई हथड़नि सां सिबाए जंहिं हथड़नि सां सिबाए जंहिं पोशाक पराई महबूब अची मूंखे अॼु ईद कराई महबूब अची मूंखे अॼु ईद कराई मंज़ूर सखीराणी जी सोणी सदा सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंध जी न मेरी थे कॾहिं मोड़ कहजा न मुरझाए जा। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।